दोस्त ये तेरा थोड़ा था जेकॾहिं वक़्त ते न अचे हा त मूंखे सूबेदार वञो मारे छॾ। न दोस्त इन में थोरा जी कहिड़ी ॻाल्हि आहे। असां बि इन वॾेरे अमजद खान जे ज़ुल्मनि जे करे हीअ हथ में हथियार खयो आहे ऐं अची ही ॿेला वसिया आहिनि। मां हर मज़लूम जो साथ ॾींदुमि, हर ग़रीब सां गॾु हूंदुमि, कंहिं ते बि ज़ुल्म थियणु कोन ॾींदुमि। दोस्त पर तो ॿुधायो त कोन तो त ज़ुल्म कहिड़ा कहिड़ा कया मूंखे बि त ख़बर पए न। दोस्त ज़ुल्म त हमेशह सचे ऐं ईमानदारनि सां थींदो आहे। मुंहिंजो भाउ गफ़ार पुलिस इंस्पेक्टर हिकु सचो ऐं ईमानदार ऐं बहादुर पुलिस वारो हो। उहो हमेशह ज़ालिम जे ख़िलाफ़ हुयो। उहो अमजद खान जहिड़नि खे पंहिंजे हथ ते न चाहींदो। दोस्त इन अमजद खान मुंहिंजो पूरो ख़ानदान तबाह कयो। मां हिन खां पुराणा पलांद कंदुसि। जेका असांजे अंदरि बाहि आहे ये अमजद खान जी रत में चाहींदासीं, रत में। वो हमेशा पंहिंजे ईमानदारी सां ड्यूटी कंदो हुयो। इन करे उन ज़ालिम खे मारे छॾियो। बादल मूंखे माफ़ कयो ज़मीन मां तव्हांखे लिखी ॾियां ए ज़मीन त हूअं बि असांखे मिलंदी त पोइ तोखे माफ़ छो कयां। अड़े माफ़ करणी त मां असांखे लोली इनाए ॾिनी। बादल पे लड़ना बेचारे को माफ कयो। तू न घबराए, असां तुझे घर अटो पाण ई पुॼाईंदासीं। बादल हिनखे जिंदा न छॾींदासीं। अड़े बादल उहा बाहि आहे जितां वञे त कख पन साड़े राह करे छॾे। तारिक उहो भला आहे जंहिंखे वठे तुंहिंजो साह कढे साह। संतरी अमजद खान के खिलाफ जेके भी फाइल आहिनि उहे मूंखे हिते मौजूदु करे ॾेखारे। जी सर खड़ी तो है। वॾेरे अमजद खान जे खिलाफ़ एतिरा केस आहिनि ऐं तव्हां उनखे अॼु ताईं कुझु बि न करे सघिया आहियो। सर हुननि जे खिलाफ़ कोई गवाही ॾे ई नथो। हुकुम कयो बाबा, कीअं आया हो? मुंहिंजे भाउ खे अमजद खान मारियो आहे। तुंहिंजे भाउ खे तूं ज़ालिम मारियो आहे। असां तोसां गॾु आहियूं हुन जे खिलाफ़ कार्रवाई करे ऐं तुंहिंजे भाउ जे कातिलनि खे ज़रूरु सज़ा ॾिनाईंदुमि। हाणे तूं वेही ॾिसंदे अमजद खान खे जल्द में जल्द सज़ा ॾिनाईंदासीं। अचो अचो इंस्पेक्टर गफ़ार अचो। छो हिन ॻोठ में जेको बि नओं भर्ती थींदो आहे पहिरां हाज़ुरी हीर अमजद खान जी लॻाईंदो आहे। वॾी ख़ुशीअ जी ॻाल्हि आहे जो तूं आयो आहे। सूबेदार तॾहिं आयो आहे छो जे करे पुलिस जी पघार घटि आहे, तॾहिं हुनजो हमसफ़र नथो थिए। अमजद खान तूं पंहिंजे संगतनि ऐं भाइरनि खे कूड़ा दिलासा न ॾे। मां हिते सिर्फ़ु तुंहिंजी हाज़ुरी भरण लाइ न पर हर हिकु मज़लूम जो हिसाब वठण आयो आहियां। गफ़ार साहब तो जड़ा ते कई है कई वया तू छाए
खान तो वटि मां जड़ाया हूंदा पर मां न छो जो 5 आंगुरियूं बराबर न आहिनि इंस्पेक्टर गफार जेको असांखे आंगुरियूं ॾेखारींदो आहे न असां हुन जूं आंगुरियूं कटे छॾींदा आहियूं नओं आहे ऐं वर्दी ते वॾो को नास्ती अमजद खान मुंहिंजो इहो चवण अथव त किलो खट ऐं पंहिंजे जिस्म खे तेल हणो किथे ईअं उबज़ाण भञी छॾिया हुआ इंस्पेक्टर गफार असांजे खिलाफ़ गवाही मलाख बि न ॾींदा ऐं तूं ॾिठो शहर मो मीर अमजद खान जे मथां गवाही यार पेश कंदे न इंस्पेक्टर गफार न इहो कॾहिं बि न थींदो जो मीर अमजद खान तव्हांजी जेले जी मानी खाए न पगार घट मिलदी इन्हीअ करे त असां ॾींदा अमजद खान तव्हांखे 2-3 ॾींहं आहिनि खाई पी वठो ऐं 2-3 ॾींहंनि खां पोइ खाई बि कोन सघंदो अचो नहीं रखता ऐं बड़ो जोश छोरे खे मीर अमजद खान सामो वॾी के धंधो पियो अतो हाणे मूंखे बर्दाश्त कॾहिं बि कोन थींदो जो इहो इंस्पेक्टर गफार मुंहिंजे बंगले ते बीरा कदम ई आयो फोन कर जल्दी अच मेरे बंगले ते आहा बादल आयो इंस्पेक्टर गफार हाँ बड़ी भड़कियों ने पियो वनी वीचार रोड ते दफ़न करे से हाणे ईंदो थी हा हा साथी मोकिलिया थो मां सही आहे पूरो टोलो वती वञेसि पाण ते वॾो को न्यास करे पियो ठीकु आहे ऐं हा ईअं मुंहिंजे काल न कजांइ ऐं करे त इहा ख़ुशख़बरी ॾिजांइ चइजांइ न गफ़ार क़तल थी वियो ठीकु आहे हा हा जिंदा वापस ना ही छोड़ दादी अड़कम भाई जाए हेलो पूरे खुले शहर के ऐं हा ॿार वञे जॻह पर ऐं समूरे दोस्तनि खे दावत ॾे सुभाणे मुंहिंजे भाउ जी शादी जो आहे
वालेकुम सलाम अचो इंस्पेक्टर गंजा अचो छोड़ो मूंखे तव्हांजो इंतज़ार हो पर उहे दरबार कम थी ऐं हा सॼे दोस्तनि खे ॿुधाए छॾ सुभाणे मुंहिंजे भाउ जबर ख़ान जी निकाह जो आहे ऐं वॾी ख़ुशी कंदासीं थोरे शहर में अदा जबर खान जी अहिड़ी त ख़ुशी कंदासीं जे सॼे शहर वारा यादि कंदा। अमजद खान तव्हां ॿिए निकाह में न पर लाकब में हूंदव छो त इंस्पेक्टर गफ़ार खे तव्हांजे ख़िलाफ़ गवाह मिली वियो आहे। अमजद खान उन गवाह खे मां पाण ॾिठो आहे इंस्पेक्टर वटि। हा जल्दी इन इंस्पेक्टर जो बंदोबस्तु कर न त असां ॾाढा ॾुखिया थींदासीं। यार साहब गफ़ार ॾाढो ॾिंगो थियो। इंस्पेक्टर गफ़ार मूंखे जेल में चले वञ उन जो गवाह ज़िंदा ई न हूंदो त ऐं मीर अमजद खान खे जेल में न इंस्पेक्टर गंजा न हाणे इन गवाह खे हिन धरती ते सिर्फ़ ऐं सिर्फ़ 2 घंटा हाणे असां हलूं था। न हूंदो न वरी गवाही ॾींदो छो त बादल उहा बाहि आहे जिथां गुज़रे कखपन साड़े राह करे। वाकई बादल तू उहा बाहि आहे ऐं अॼु मूंखे यकीन अची वियो चङो किन खे मारी। हल हाणे इंस्पेक्टर गफ़ार असांखे कुझु बि नथो करे सघे छो जे करे हुनखे गवाह ॾियण लाइ कोई आहे बि न त असांखे हू जबर खान वॾी मगी हुई नी इंस्पेक्टर खे हाणे मुंहुं मथो पिटींदो। अचो त पोइ हाणे हलूं।